नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलो। दादू मां रिपोर्ट करे रहियो आसिफ आज़ाद सूमरो। दादू शहर ने जो चवणु आहे त दादू ख़ज़ाना ऑफिस सलीम बाजारी जे वाठनि खे केतिरनि ई पैसनि एवज़ ठीके ते ॾिनी वई आहे जो हर जाइज़ कमीशन खां सवाइ नथो थिए। जॾहिं बि को शरीफ़ शहरी कमीशन नथो ॾिए त उन सां जहिड़ो जो कूड़ो ड्रामो रचाए खेसि मथां दहशतगर्दी जूं कूड़ियूं FIR कटरायूं थियूं वञनि। दादू सजाग धीरुनि जो चवणु आहे त भली कूड़ियूं FIR दाख़िल करायो पर कंहिं बि मिसकीन जो हक़ हुननि खे गज़ब करणु कोन ॾींदासीं। खजाना ऑफिस जा महाकरप्ट मुलाज़िम अल्ताफ मंगी, कुर्बान नुनारी ऐं शाहनवाज़ राहपोटो, मुश्ताक बुघियो, इसरार पहवर, प्राइवेट एम्प्लॉइज़ मुनवर सोलंकी, मखतूम कलीम, हज़ार खान राहपोटो, ज़ुबैर सोलंकी ऐं ॿिया एजेंट माफ़िया धिक शहरुनि खां हर जाइज़ कलम लाइ कमीशन जी सरेआम घुर करे रहिया आहिनि। असां IG सिंध सेक्रेटरी फिनांस ऐं चेयरमैन नेब खे अपील था कयूं त ख़ुदा दादू ख़ज़ाना ऑफिस जो नोटिस वठो त जीअं पेंशन होल्डरनि जी शिकायत जो अज़ालो थी सघे। ॿी सूरत में दादू ख़ज़ाना ऑफिस अॻियां हिकु वॾी